जाते आते कथा थींदी आहे, हथ जोड़े सर झुकाए करे अखियुनि में गोड़ा भरे करे हनुमान महाराज सभिनि खां पहिरियों ईंदा आहिनि ऐं सभिनि खां आख़िरी में वेंदा आहिनि। तुलसीदास हिकिड़े वृक्ष ते जल ॾींदा हुआ। हिकु ॾींहुं प्रेत प्रकट थियो, चई तव्हां मुंहिंजी आत्मा तृप्त कई आहे, कोई मूंखे जल न पीआरींदो। तव्हां शौच मां ईंदा आहियो, लोटो भरे जल विझंदा आहियो, मूंखे तृप्ति मिली आहे, कुझु घुरी वठो। तुलसीदास चयो कमाल आहे भाई, असां धन दौलत संसार सुर्ग छॾे चुका आहियूं, राम जी सां प्रेम कयो आहे, छा तूं राम जी जो दर्शन कराए सघंदे? चई न मां प्रेत आहियां, महाराज क्षमा कयो। त तूं कोई आध्यात्मिक लाभ ॾेई थो सघे? हा महाराज, राम जी जो न, लेकिन उन्हनि जे हृदय जो दर्शन कराए थो सघां। कीअं? हनुमान जी महाराज जो। चई मां त उन्हनि जे साम्हूं न वञी सघंदुमि, लेकिन और जाते वृक्ष लॻल आहिनि, मंदिर आहे न, उते रामायण जी कथा हलंदी अथव, उते हनुमान जी रोज़ ईंदा अथव। हनुमान जी रोज़ ईंदा आहिनि? हा हा, त हनुमान रूप में ईंदा आहिनि। चई महाराज हनुमान जे रूप में ईंदा आहिनि त पोइ कथा ई बंदि थी वञे, कथा केरु ॿुधंदो? अची चरण पकड़ींदा हनुमान जी जा। त चई हिकिड़े ॿुढे जे रूप में, रोगीअ जे रूप में, कोड़ीअ जे रूप में, ॼण उनखे शरीर में बीमारी आहे, ऐं सभिनि खां पहिरियों ईंदा अथव ऐं सभिनि खां आख़िरी में वेंदा आहिनि। बुज़ुर्ग बीमार त कोई गॾु बि न वेहंदो आहे उन्हनि सां, वीचारा अकेला ई वेहंदा आहिनि। अहिड़ो रूप धारण करे ईंदा आहिनि कि कोई परेशान बि न करे। तुलसीदास जा नेत्र भरिजी आया, भाई मां बलहार वञा। प्रेत अगरि ॾिसो कोई भलो करे त भूत प्रेत बि कल्याण कंदा आहिनि। हाँ, ये अशुद्ध जल पीअंदा आहिनि, शौच में जल बचंदो त हारे छॾींदा वृक्ष में, उन में प्रेत जो वास हो, उहो तृप्त थी वियो। तॾहिं चवंदा आहिनि भाई, 4 वेद 6 शास्त्र में बात लिखी है दोए, सुख दिए सुख होत है, दुख दिए दुख हो। तॾहिं तुलसीदास जी महाराज हाणे हनुमान जी खां बि पहिरियों पहुची विया हुते। वाकई कथा शुरू थियण खां पहिरियों ॾिठूं त बराबरि कोई आयो आहे, पर हाणे कथा जी मर्यादा आहे, हिन महिल मां कुझु नथो चई सघां। हाणे चुपचाप बगल में वेही रहिया। हाणे कथा खां वधीक ध्यानु होॾे हनुमान जी महाराज में। कथा त वरी मिली वेंदी, हनुमान महाराज मिलंदा की न पतो न आहे। राम जी जो सूत्र इहे आहिनि, हिननि जा चरण पकड़िया ने सुभाणे राम जी बि मूंखे मिली रहंदा। हाणे सॼो ध्यानु हनुमान में, कननि सां कथा ॿुधनि, टकटकी लॻाए पोयों हनुमान जी खे बिल्कुलु नज़र बंदि करे छॾियो। समय गुजरियो, कथा के विश्राम थियो, सब वञण लगा, गिल्म छंडण लगा। आखिरी में उथो बाबा जी, सेवादारी चई तव्हां बि वञो, त हाणे गिल्म छंडियूं। हा बाबा, राम 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 चई धीरे धीरे बढ़िया लठ टेकींदे हनुमान जी वञनि था। ऐं तुलसीदास भरोसो अची वियो, लंबो थी जो चरण पकड़े वरितई। अरे 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 राम राम राम, अरे छॾ भैया, मां कोड़ी आहियां, मां बीमार आहियां। चई तव्हां छा आहियो न, उहो मूंखे पतो आहे। अरे भैया छाजे करे तो पेर पकड़े, छा बिगाड़ियो आहे? चई बिगाड़ियो न आहे, तव्हांखे मुंहिंजी बिगड़ी ठाहिणी पवंदी। चई ॾिसो हनुमान जी महाराज, हाणे लिखण में कल्याण कोन्हे तव्हांजो, मां सुञाणे वरितो आहे। तव्हां CID कंहिं मूंखे तव्हांजी जानकारी ॾिनी आहे, हाणे कृपा कयो। रोअण लॻा जोर जोर सां, करुणा अची वई। हनुमान महाराज चयो धीरे, ठीकु आहे, ॿुधाए छा खपे तोखे? चई कुझु खपे न, पहिरियों त असली रूप में दर्शन ॾियो। दया अची वई, तरी हनुमान जी महाराज प्रकट थिया। बोलो श्री हनुमान जी महाराज की जय, श्री राम हृदय हनुमान जी की जय। लाल देह लाली लसे अरधर लाल लंगूर, वज्र देह दानव दलन, जय 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 कपिसूर। केवल तुलसीदास के दर्शन। तरी उन्हनि चयो त भाई मूंखे राम जी जो दर्शन करायो। हनुमान जी चयो सहज में तव्हांखे राम जी दर्शन खपे। चई महाराज तव्हां मिली आओ, भक्त मिलियो त भगवान भी मिलंदो, मूंखे विश्वास आहे। तरी हनुमान महाराज चयो हिते वियो, मां तव्हांखे इशारो कंदोमांव। त हिकु बार ॾाढी सुंदर लंबी कथा आहे। घोड़े ते चढ़ी करे राम लक्ष्मण ईंदा आहिनि, पर राजकुमार जे रूप में ईंदा आहिनि। तुलसीदास जी सुञाणे ई न सघंदा आहिनि। हनुमान जी वण ते वेठा आहिनि। अरे भाई दर्शन कयो? चई कंहिंजो दर्शन? वो मुस्कुराईंदा वञनि पिया राम लक्ष्मण। चई ॾाढा सुंदर सुंदर गौर ऐं श्याम वरण राजकुमार। चई राजकुमार न, साक्षात राम लक्ष्मण। सर पकड़े वेही रहिया। चई दर्शन भी कयो, उन भाव सां त न कयो। चरण पकड़े वरितऊं हनुमान जी। हिकु बार अञा, ठीकु आहे भाई। हाणे हनुमान महाराज चयो तव्हां राम राम करे हिते संतनि जी सेवा कयो, ठीकु आहे। हाणे तिलक घीसे करे उते वेही रहिया चित्रकूट में। अॼु बि स्थान ठहियलु त उहो सभिनि खे तिलक लॻाईंदा वञनि। अचानक उन्हनि ते करुणा करण लाइ हनुमान महाराज जे प्रार्थना ते कोई माण्हू क्लोज हुजे, उनखे चवंदा आहियूं भैया ॿुधो, हे मंत्री असांजी हिननि सां
पहुँच कोन्हे तव्हां हुन सां गॾु रहंदा आहियो तव्हां हिनखे सिफारिश कयो असांजो कमु ठही वञे नकली कमु ठाहिण लाइ असली सिफारिश कंदा आहियूं लेकिन हिते असली श्री भगवान जे लाइ हनुमान महाराज खे तुलसीदास सिफारिश कई त हनुमान महाराज वेनती कई हाणे हनुमान जी जी वेनती राम जी कीअं था टाले सघनि तॾहिं राम जी त पाण था चवनि भाई असां तव्हांजो कर्ज़दार आहियूं ठीकु आहे हनुमान जी असां ॿियों बार बि दर्शन ॾींदासीं लेकिन हाणे पहचाने न पहचाने असांजी गारंटी कोन्हे तव्हां ॼाणो तव्हांजो भक्त ॼाणे ठीकु आहे प्रभु हाणे हनुमान जी महाराज वण ते चढ़ी वेठा हेठि तुलसीदास जी भीड़ थी अचे तिलक लॻाईंदा था वञनि भीड़ में अचानक श्री राम लक्ष्मण प्रकट थिया बोलो सियावर रामचंद्र की वेश बदली सुंदर बालक के रूप में भगवान आया आहिनि मुस्कुराइनि था वरी तुलसीदास न सुञातो भगवान ॾिठो त हाणे गच्चो खाई आहे बढ़िया तुलसीदास पोइ बि भगवान ॾिसो अवसर ॾिनो चई बाबा जी तव्हां सभिनि खे तिलक था लॻायो तुलसीदास जी चवनि था हा भाई इहा सेवा असांखे करणी आहे हाँ कंहिं ॾिनी आहे असांखे हनुमान जी त हिकु कमु कयो न छा असां तव्हांखे तिलक लॻायूं तव्हां त सभिनि खे लॻायो आहे तॾहिं बि न सुञाणे सघिया अरे तव्हां केॾा बालक सुंदर आहियो हाँ हे गोरो गोरो कहिड़ा मुंहिंजो नंढो भाउ तव्हां हा हा मां हिनजो वॾो भाउ आहियां चओ हरे राम अच्छा भाई लॻायो तव्हां तिलक हाणे तुलसीदास जी चंदन था घिसनि त तुलसीदास त सभिनि खे तिलक लॻायो सेवा ते राजी थी तुलसीदास खे भगवान पंहिंजे कर कमल सां तिलक लॻायो हा हा रोम रोम ठंडा ठार थियो चयूं आनंद अची वियो हनुमान महाराज ॾिठो हिते छॾिजी वेंदो अॼु तुलसीदास जी रहिजी वेंदो पेर वरी मुंहिंजा पकड़ींदो हाणे पहचान थी वई आहे छॾींदो कोन कथा ॿुधणु ॾींदो कोन काॾे वञूं तॾहिं तुलसीदास जी वृक्ष ते चई करे हिकिड़ो दोहो उच्चारण कयो चओ हरे राम चित्रकूट के घाट पर चित्रकूट के घाट पर लगी संतन की भीड़ लगी संतन की भीड़ तुलसीदास चंदन घिसे तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुबीर तिलक देत रघुबीर ओ हनुमान महाराज इशारो कयो अरे बाबा जी हाणे त जागो वरी गंगा मिलण वारी कोन सावधान थिया तुलसीदास जी चरण पकड़े वरितो इन तरह सां तुलसीदास के हनुमान महाराज दर्शन करायो बोलो तुलसीदास जी महाराज की जय हनुमान जी महाराज की जय लखन सियावर रामचंद्र की जय तेने जो अर्थ ही हुआ कि भक्त मिलंदा आहिनि त भगवान भी मिलंदो आहे लेकिन श्रद्धा विश्वास असली हुजणु खपे श्री कृष्ण गोविंद